बचाव बारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो जमणाखे तक जी जंग रुको एक यादगार वाक़ियो नाहे पर एक वाज़े लकीर आहे जेका हमेशा लाइ कढी वई आहे। हक़ जी जंग सां वाज़े थियो त अॻिते कंहिं बगराई जो जवाब पहिरियां खां वधीक शदीद ऐं फ़ैसिलाइतो हूंदो। संदन ज़मीनी सामूंडी ऐं हवाई फ़ौज जे जवाबी सलाहियत दुश्मन जे तसव्वुर खां वधीक तेज़ ऐं मज़बूत आहे। बुनियाने मरसूस या सॼी क़ौम पंहिंजी फ़ौज सां लोही भित बणिजी बीठल आहे। पाकिस्तानी नौजवाननि जो शऊर ऐं एतमाद संदन असल ताक़त आहे। हू ॼाणनि था त मुल्क जो दिफ़ा कीअं करणो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पारां ख़िते में जारी चिकताण मुल्क लाइ अहम सबक करार। तवानाई जे मुतबादिल ज़रिए तरफ़ां फौरी मुंतकिली अंटर आहे। दुआ आहे त अमरीका ऐं ईरान तकरार जल्द ख़त्म थी वञे। ख़िते में चिकताण ख़त्म करण लाइ संदन क़यादत तरफ़ां सिफ़ारती कोशिशूं जारी आहिनि। मौशी तरक़ी लाइ कैपिटल मार्केट जो किरदारु निहायती अहम आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां प्रोजेक्ट फ्रीडम आरज़ी तौर रोकण जो ऐलान। संदसि चमड़ाहे त पाकिस्तान ऐं ॿिनि मुल्कनि जी दरख़्वास्त ते ईरान ऐं अमरीका प्रोजेक्ट फ्रीडम मुख़्तसिर वक़्त लाइ रोकण ते गॾियल इतफ़ाक़ कयो आहे। ईरान सां मुकमल ऐं क़तई मुआहिदे लाइ वॾी अॻिभराई थी आहे। अमरीका तरफ़ां ईरान जी नाकाबंदी बरक़रार रहंदी। हाणे ॾिसजे डील थी सघे थी या न। ईरान हरमुज़ लंघ तां गुज़रंदड़ जहाज़नि जी अच वञ लाइ नओं निज़ाम मुतारिफ़ कराए छॾियो। ईरानी सरकारी मीडिया जो चवणो आहे त ईरान अमरीका चिकताण दौरान जहाज़नि जी अच वञ खे मुनज़म करण लाइ नओं निज़ाम मुतारिफ़ करायो आहे। जहाज़नि खे ईमेल ज़रिए क़ाइदनि खां आगाह कयो वेंदो जिन ते अमल खां पोइ गुज़रण जी इजाज़त ॾिनी वेंदी। अमरीका तरफ़ां ईरान खां हथियार फिटा करण वारे मुतालबे ते ईरानी सदर मसूद पेज़ेशकियां जो चवणो आहे त मुसलमान रुगो अल्लाह ताला जे अॻियां कंध झुकाईंदा आहिनि। अल्लाह खां सवाइ को ॿियो खेनि मजबूर नथो करे सघे। इराक़ी वज़ीर आज़म खे चयो आहे त अमरीका खे मशवरो ॾे त ताक़त जे इस्तेमाल जूं धमकियूं वापसि वठे। ईरान पाण खे बा इख़लाक़ ऐं ज़िम्मेवार ताक़त तौरु पेश करे रहियो आहे जॾहिं त ईरान जा मुख़ालिफ़ बेलगाम ऐं गैर ज़िम्मेवार क़ुवत जी अलामत बणियल आहिनि। चीन पारां अमरीका ऐं इसराइल जी ईरान ख़िलाफ़ जंग नाजाइज़ करार। ईरानी परॾी वज़ीर चीनी हमनसब पॉम्पी सां मुलाक़ात कई। ख़ते जी ताज़ी सूरतहाल इलाक़ाई ऐं आलमी अॻिभराई समेत ॿतरफ़े लाॻापनि बाबति ॻाल्हियूं। चीनी परॾी वज़ीर जो चवणो आहे त अमरीका ऐं इसराइल जी ईरान ख़िलाफ़ जंग नाजाइज़ आहे। चीन ख़ते में छिकताण घटि करण लाइ कोशिशूं जारी रखण लाइ तयारु आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जो चवणो आहे त मौसमियाती तब्दीली वॾो चैलेंज आहे। पाकिस्तान जो शुमार मौसमियाती तब्दीली खां सभ खां वॾे मुतासिर मुल्कनि में थींदो आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि वॾो नुक़सान बर्दाश्त करे चुको आहे। ॿोॾनि जानी नुक़सान सां गॾु माण्हुनि लाइ मौशी मसइला पैदा कया। मौसमियाती तब्दीली सां मुंहुं ॾियण लाइ इज्तमाही क़दमनि जी ज़रूरत आहे। ईंदड़ नसलनि लाइ माहौल जो तहफ़ुज़ ज़रूरी आहे। फिज़ाई गंदलाइण शहरनि ख़ासि तौर ॿारनि जी सिहत लाइ इंतहाई ख़तरनाक आहे। सेनेट जो 7 ऐं क़ौमी असम्बली जो इजलास 10 मई ते तलब। सदर आसिफ अली ज़रदारी खे माणियल असम्बली जी मंज़ूरी ॾिनी वई। लाड़कानी पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में 50 लाख इनाम रखियल मंशियात विकिरो कंदड़ ऐं पुलिस एहलकार जे क़त्ल में मुलविस ॾोहारी खे मारण जी दावा। अरब पीर वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबले दौरान वाहिद बख़्श उर्फ़ सोनू अबड़ो मारिजी वियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियालन चार पारां ॾोहारी खे मारण ते DIG SSP ऐं टीम खे शाबाश। संदसि चवणो आहे त धाड़ेलनि ऐं संदनि मददगारनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ कयो वञे। आख़िरी ॾोहारी जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। हैदराबाद जे फलेली थाणे जे हद में मुबैना तौर मुड़ुस सां ज़ाल क़तल।
बिलावल पंहिंजी घरवारी महानूर खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। हाला बरसात सिखपुर जे कचे वारे इलाइक़े मानू जवान जो पहाड़ियों ऐं गोलियूं लॻल लाशत वारसन पारां फतेह मोहम्मद बुगटी जो लाश थाणे अॻियां रखी धरणो। अॻवाड़नि जो चवण आहे त फौरी तौर केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। कंदकोट में एसडीपी पारां नौजवान जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाजी रैली। अॻवाड़नि जो चवण आहे त अदालती हुकुम बावजूद अदब हुसैन सबजोई जे क़तल जो केस दाख़िल नाहे थी सघियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में ॿ ॼणा फौत, 4 ज़ख़्मी। खानपुर भरिसां ॼञ सां भरियल डासन ऐं चिंची रिक्शा में टक्कर सबबि नौजवान हयाती विञाए वेठो। हिंगोर जा वेझो वेगन ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो अजल जो शिकार। ऐं खिपरे भरिसां नारा केनाल के आरडी 398 वटां 25 फुट घारो फसल पाणी हेठि। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल।